दोस्तों अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अॼु जी पंहिंजी कहाणी जो उन्वान है ताक़त। ॻाल्हि कंदा आहिनि त कंहिं ॻोठ में ॿ छोकिरा रहंदा हुआ जेके पाण में पक्का दोस्त हुआ ऐं ॿई ॾाढा होशियार हुआ। उन्हनि जी पाण में ॿधी ॾिसी ॻोठ जो हर नौजवान तोड़े पोड़ो हैरत में पइजी वेंदो हो। हिकु भेरे उन्हनि ॿिन्ही दोस्तनि सोचियो त छो न वॾेरे सां मिली ॻोठ जा बुनियादी कम कजनि, जीअं ॻोठ जे ॿारनि लाइ तालीम जो इंतज़ाम बहितर करणु, ॻोठ खे साफ़ रखणु, ॻोठ जे रहवासियुनि जे पाण में ॿधी क़ाइम ऐं दाइम रखणु ऐं ॻोठ में हर सहूलियत मुयसरु करण जहिड़ा कम कराइजनि। पोइ ॿिए ॾींहं ते उहे ॿई दोस्त ॻोठ जे चङे मुड़ुस यानी वॾेरे ॾांहुं विया ऐं वॾेरे खे उहे सभई ॻाल्हियूं बयानु करे ॿुधायूं ऐं वॾेरे सभु ॻाल्हियूं ॿुधी आख़िर में चयो त जेकॾहिं तव्हां ॿई ईअं करणु चाहियो था त मां हर ॻाल्हि में तव्हां सां गॾु आहियां। जेतिरो बि ख़र्चु आयो मां भरींदुसि। वॾेरे जी इहा ॻाल्हि ॿुधी उहे ॿई ॾाढो ख़ुशि थिया ऐं चयऊंसि त साईं उहो कमु पोइ सुभाणे खां ई शुरू कजे। वॾेरे चयो त बिल्कुलु, सुभाणे खां तव्हां ॿई ॻोठ जे हर माण्हू खे इहा ॻाल्हि सम्झायो ऐं हिकु तंज़ीम ठाहे ॻोठ जे हर हिकु शइ संभालियो। ऐं उन्हनि उहा ॻाल्हि सॼे ॻोठ खे सम्झाई ऐं पोइ सभ खां पहिरीं उन्हनि पाण में ॿधी क़ाइमु कई ऐं पोइ ॾिसंदे ई ॾिसंदे उन्हनि जो ॻोठ ख़ूबसूरत ऐं साफ़ सुथरो थी वियो ऐं उतां जा ॿार तालीमी दौलत सां मालामाल थी विया। तो दोस्तों अॼु जी कहाणी तव्हांखे कीअं लॻी, उनजे लाइ कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो ऐं हिन वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो ऐं यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकॉन खे ज़रूरु दॿाइजो त हर नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुची सघे।